पंहिंजे इन तइलीमी सफ़र दौरान हिन जन मुश्किलातुनि ऐं कठिनाइयुनि खे मुंहुं ॾिनो, उन जो ज़िक्र कंदे हिन कुझु जायुनि ते उन जो बि हिन ज़िक्र कयो आहे। मिसाल उहा लिखे थी, 1 यूनिट दौरान तइलीम लाइ बजट जूं जेके गॾिजाणियूं थियूं उहे लाहौर में थींदियूं हुयूं ऐं असांजे कॉलेज में BCS ऑनर्स लाइ 20 उस्तादनि जी ज़रूरत हुई। उन वक़्तु मिस्टर बशीर शेख निहायत सख़्तु ऑफिसर हो। तंहिं चयो त हिक ई कॉलेज खे एतिरा उस्ताद कीअं मिलंदा। मूं इहा कोशिशि कई त खेसि इहो सम्झायां त इहा ज़रूरत छाजे करे आहे। त हिन हिकदमि चयो, मिसिस अब्बासी, तोखे ख़बर आहे तुंहिंजे ख़िलाफ़ु केतिरियूं दरख़्वास्तूं आयूं आहिनि। उन ते मूं जवाबु ॾिनो, शेख साहिबु, अॼुकल्ह कंहिंजे ख़िलाफ़ु दरख़्वास्तूं न आहिनि। सदर अयूब जे ख़िलाफ़ु, अमीर मोहम्मद गवर्नर जे ख़िलाफ़ु बे माण्हू दरख़्वास्तूं कंदा आहिनि। जेकॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़ु आई त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अमी छा था सम्झो, अव्हां जे ख़िलाफ़ु दरख़्वास्तूं न आहिनि। उन ते उहो हिकदमि परेशान थी वियो। चयाईं त मिसिस अब्बासी, कहिड़ियूं दरख़्वास्तूं? पर आवाज़ु दॿियल हुअसि। मूं चयो, रिश्वत जी दरख़्वास्तूं ॿियूं कहिड़ियूं? हिकदमि परेशान थी चयाईं, तोखे कंहिं ॿुधायो? चयोमांसि त रिश्वत सतानी जे ऑफिस इंस्पेक्टर। हिन यकदमि ऑफिस जे सुप्रीडेंट खे घुराए चयाईं त आपा शम्स जो जेको कमु आहे उहो हिकदमि कर। लाहौर में जेका SNA जी मीटिंग आई आहे उन में हिनखे वठी हलिबो जीअं पंहिंजो इज़ाफ़ी अमलो मंज़ूरु कराए। हिकु ॿियो दिलचस्प वाक़ियो जेको आपा पंहिंजे नातम कहाणी में बयानु कयो आहे सो न रीत आहे त जॾहिं डायरेक्टर जी पोस्ट ते खेसि अहल हूंदे बि न रखियो वियो, उन वक़्तु डॉक्टर मुमताज़ काज़ी तालीम जो सेक्रेटरी हो ऐं उन वक़्तु मिस्टर वाहिद बख़्श डायरेक्टर हो जेको मूंखां जूनियर हो। मां अॻु में ई ॾुख सां भरी वेठी हुअसि। मूं हिकदमि डॉक्टर मुमताज़ काज़ी खे ॾिसी चयो, सर, कहिड़ो सबबु आहे जो मूंखे तरक़ी नथी ॾिनी वञे, जॾहिं त मूंखां जूनियर 10 ऑफिसरनि खे तरक़ी मिली चुकी आहे। तव्हीं छा था सम्झो त औरतूं मर्दनि जहिड़ो कमु नथियूं कनि? फ़र्क़ु इहो आहे त हिते ॾाढ़ी आहे ऐं हिते साड़ी आहे। इन ई करे मूंखे तरक़ी नथी मिले छो जो मां टोपी नथी पायां। संदसि इहो नज़रियो हो त तइलीमी इदारा न रुगो तइलीमी दर्सगाह आहिनि पर तरबियत जा अमाजगाह बि आहिनि, जिते शागिर्दनि जी शख़्सियत खे मुकमल करिणो पवे थो। हीअ आतम कथा हिकु उस्ताद, हिकु मुबलिग, हिकु रहनुमा जी हैसियत में न रुगो शागिर्दनि पर उस्तादनि लाइ बि क़ीमती असासे मिसल आहे। मुंहिंजे हयातीअ जा सोना रूपा वर्क। हीअ आतम कहाणी पोपटी रांदाणीअ जे ज़िंदगीअ सां गॾु संदसि नज़रियाती फ़िक्र ऐं समाजी शऊर सां सलाड़ियल आतम कथा आहे, जंहिंमें पोपटी ज़िंदगीअ जे लाहनि चाढ़नि जो तारीख़ी ऐं सक़ाफ़ती पस मंज़र हेठि जाइज़ो वरितो आहे। पहिरियनि सुफ़नि में पोपटीअ पंहिंजे शुरूआती ज़िंदगीअ जा कुझु मंज़र यादि कंदे हैदराबाद सिंध जो अहिड़ो तसर अंगेज़ नक्शो चिटियो आहे जो घड़ीअ पल लाइ पढ़ंदड़ हैरान परेशान उन हैदराबाद खे ॻोल्हणु लॻे थो। हूअ लिखे थी, हैदराबाद रोए ज़मीन ते मुंहिंजी जनम भूमि जहिड़ो ॿियो को बि नाहे। स्कूल, बाग़ जा छणकार थियल रस्ता, हवा मोकिलींदड़ मंग, फुलेलीअ जो वाह, गिदू बदर वारो दरिया, बसंत लाज, अहिड़ो को आनंद हो जो हैदराबाद में मुयसरु न हो। हीराबाद जे हीरुनि में ॼावल ऐं निपलियल पोपटी जॾहिं अमली ज़िंदगीअ में क़दम रखियो त उहा धरती जंहिंखे माउ जे हंज जियां पालियो हो सा अचानक ॼण त हिननि जे पेरनि हेठां खिसकी वई। चौधारी घुट ऐं ॿूसट जो माहौल छाइजी वियो, जंहिंजो बयानु कंदे पोपटीअ लिखियो आहे त रेडियो ते ज़ाहिर थियो त मुल्क विरायो वेंदो। अख़बारुनि में ख़बर आई त सॼी सिंध पाकिस्तान खे मिली आहे। पन गीर सिंध में अचणु शुरू कयो। हिकु ख़बर आई त हैदराबाद में 5000 मुस्लमान अची लथा आहिनि। जन्मा के मुस्लिम हॉस्टल में रहिया आहिनि। मुस्लिम हॉस्टल असांजे घर जे साॼे पासे वारे रस्ते ते हुई। फिज़ा में डप ऐं हिरास हो, दिलियुनि में दहशत छाइजी वई। मथां वरी जो हॉस्टल मां निकिरी कनि नौजवाननि नारा हयां त हीराबाद जो हूरूं असांजे हवाले करियो। तंहिं ते आकी बाकी दिलियुनि जो धड़कण तेज़ थी वियो। हर हिकु घर में छोकिरियुनि खे सेखारियो वियो त जे इहे मुस्लमान घर में घिड़नि त बिजलीअ वारनि पिलंगनि जे 2 टुंगनि में आङुरियूं विझी बटण हेठि करे पाण खे ख़तमु कजो। ज़ोहर जूं नंढड़ियूं नंढड़ियूं पुड़ियूं विरायूं वयूं त जीअं ॾुखे वक़्त में ज़ालुनि खे कमु अची सघनि। इन्हनि हालतुनि इन्हनि मोबे वतन माण्हुनि खे लॾण ते मजबूर कयो, जंहिंजो ज़िक्र पिणु पोपटीअ जे हिन आतम कहाणी जो हिसो आहे। पोपटीअ जो पीउ नंढे हूंदे ई गुज़ारे वियो, जंहिं करे घर जूं ज़िमेवारियूं हिन जे मथां हुयूं। उन करे हिन पंहिंजे पहिरें प्यार जो बि त्याग करे छॾियो। हिकु औरत जी हैसियत में हूअं बि क़ुर्बानी सिर्फ़ु औरत जे ई हिसे में ईंदी आहे जेका हिन रज़ा ख़ुशीअ सां ॾिनी हुई। हिन औरत हुअण जे नाते बि केतिरियुनि ई मुसीबतुनि खे मुंहुं ॾिनो हो, छाकाणि त खेसि ख़बर हुई त जिते जिते जागीरदारी निज़ाम आहे उते औरतुनि जे हालत ते त छा निगाह ते बि सख़्तु परदो रखियलु हूंदो आहे। हीअ आतम कथा हिन अॾोल औरत जे पल पल जे पीड़ा जो अज़ाब भोगींदड़ उहो दास्तान आहे जंहिंमें संदसि हिम्मत ऐं हौसलो ई हो जंहिं वक़्त जे राकास खे शिकस्त ॾेई खेसि ज़िंदगीअ जे मझदार मां ॿाहिरि कढियो।
वॾी भेण जी हैसियत में हिन पंहिंजे भाउनि भेनरुनि खे पढ़ाए परिणाए पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। उस्ताद जी हैसियत में संदसि अमली क़ाबिलियत ऐं रहनुमाईअ हेठि केतिरा ई लाइक़ ऐं क़ाबिल शागिर्द पैदा थिया। हिन शादी छो न कई? उन लाइ संदसि चवणो हो त मूंखे घोटु ख़रीदणो न आहे, छाकाणि त उहा हिकु असूल पसंदि औरत हुई। सो जॾहिं छोकिरे जे माइटनि हिन जे माइटनि खां ॾाज में पैसा घुरिया तॾहिं हिन इनकार करे छॾियो ऐं कुंवारो रहणु पसंदि कयो, पर पंहिंजे उसूलनि ते सौदेबाज़ी न कई। हिन सिंधी साहत खे केतिरा ई रंग रूप ॾिना। साहत संथान खे इदारनि जियां संभालियो। हिकु उस्ताद जी हैसियत में उहो लिखे थी त शागिर्द छा पर उन्हनि जा पीअर ऐं माहिर बि मूंखे इज़त ॾींदा हुआ। हिन आतम कहाणी में पोपटीअ ज़िंदगीअ जे सभिनी तजुर्बनि जो असराइतो बयानु अहिड़े त सादे ऐं सलूणी इबारत सां कयो आहे जो पढ़ंदड़ किथे बि बोरियत जो शिकार नथो थिए। मजमूई तौर ते हीअ आतम कथा न सिर्फ़ु संदसि ज़िंदगीअ जे कड़नि आज़मूदनि जो साहतिक निचोड़ आहे, पर हिन साहतिक खेतर जे ॿियनि रंग विखेरींदड़ लेखकनि जो पिणु मुख़्तसिर बयानु आहे जन पोपटीअ सां हर वक़्तु साथ निभायो, जिन में माली, उत्तम, कीरत, मोहन वग़ैरह शामिल आहिनि। ऐं उते पोपटी उन्हनि सिंधी ॿोलीअ लेखकनि खे मयारूं विझे थी जन साहत वसीले संदसि दिलि ॾुखाई हुई। उन्हनि लाइ उहा लिखे थी त हाणे वहिंवारी दुनिया सफ़ा उल्टी थी वई आहे, पर कंहिं ते ॼातो त साहतिक संसार में बि अछा उजरा लॻंदड़ अदीब ईअं ऋण सहाईंदड़ हलत हलंदा। कॾहिं सुघड़ सियाणा ऐं ॾाहप जा मालिक इंसान हेठी सतह वारनि अवगुणनि वहीणा थी वेंदा। कॾहिं पाण खे ईमानदार सॾाईंदड़ लूमड़ियुनि वारियूं चालाकियूं कंदा, कॾहिं पाण खे साहतिक मैदान में बीठल शींहं चवाईंदड़ गिदड़नि जहिड़ो वहिंवार कंदा। आतम कहाणीअ जे पोयनि पननि में शाइरीअ जी चूंड बि संदसि समाजी शऊर जी चिटी गवाही ॾिए थी। शेखियाणी जी डायरी। हीअ डायरी ग़ुलाम फातिमा शेख जे ॿुधायल वार्ताउनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें फातिमा शेख ज़िंदगीअ जे मुसलसिल जदोजहद जो बयानु अनोखे ऐं मुनफ़रद अंदाज़ में ॿुधायो आहे, जेको दिलचस्प हुअण सां गॾु असराइतो पिणु मालूम थिए थो। सिन्फ़े नाज़ुक सॾजंदड़ इहे औरतूं ॾुखे वक़्त ते जबल जेॾो हौसलो ऐं समुंड जेॾो सब्र साण करे ॾोराहनि पेचरनि जो सफ़र तइ करे पंहिंजो मक़सदु माण में कामयाबु थियूं। हिन डायरी जी शुरूआति शेखियाणी पंहिंजे पीउ जे मुस्लमान थियण सां संदसि ख़िलाफ़ु हिंदुनि जे उथंदड़ समाजी बग़ावतुनि, रिवायतुनि ऐं अज़ाबनि जे ज़िक्र सां करे थी। हीअ मज़हब जे नाले ते उथंदड़ इहा साॻी वाह आहे जंहिंजा टांडा अॼु बि असांजे समाज खे साड़े ऐं ॿारे रहिया आहिनि, जंहिंजे बदौलत अॼु असांजो मुआशिरो इंतिहा पसंदीअ जो शिकार बणिजी इंसानियत सोज़ ज़ुल्म करे सवाब खे गुनाह खे सवाब सम्झे थो। हीअ रुगो अॼु जो न पर सदियुनि जो अलमियो आहे। हिन डायरीअ में फातिमा उन्हनि सख़्तियुनि जो ज़िक्र बि कयो आहे जेके संदसि ख़ानदान खे मुस्लमान थियण जे एवज़ उन वक़्त जे हिंदुनि तरफ़ां सहणियूं पयूं, जंहिं सबबु हिननि पंहिंजी सॼी ज़िंदगी दरपदर थी गुज़ारी। ग़ुलाम फातिमा पढ़ियल कोन हुई, पर संदसि समाजी ऐं सियासी शऊर तमामु सुठो हुयो, जंहिंजी साबिती हिन सिटरुनि मां बि मिले थी, जंहिंमें उहो लिखे थी पहिरीं महाभारी जंग जो ज़िक्र कंदे त इन ज़माने में पहिरीं महाभारी जंग लॻी, हर तरफ़ वाह वेला मची वई, दुनिया जे मुल्कनि जी हिक ॿिए सां मुखालफ़त ऐं मवाफ़क़त ज़ाहिर थियणु लॻी। इन ज़माने में मुस्लमाननि जो ख़ासि मर्कज़ ख़िलाफ़त तहरीक हुई, जंहिंमें चोटीअ जे आलमनि हिसो वरितो। सिंध बि इन जदोजहद में पाण मोकियो। मां हिनखे मुख़्तसिर थी कयां। हिन जी डायरी पढ़ंदे किथे किथे असांखे महसूसु थिए थो त हिन में थोरो मज़हबी तासुब आहे। इहो शायदि इन जे करे जो हीअ हर ॻाल्हि में हिंदुनि ऐं हिननि खे जेके असांजा ईसाई ऐं यहूदी उन्हनि खे हर कंहिं मुसीबत जो ज़िम्मेवार थी करार ॾिए, जेको शायदि इन करे हो जो हिन जे पीउ ते जेको मुस्लमान थियो त तमामु घणियूं सख़्तियूं उनखे सहणियूं पयूं, शायदि इन करे हो। कैदियाणीअ जी डायरी। हीअ डायरी हिकु सियासी कैदी अख़्तर बलोच 1970 में सेंट्रल जेल हैदराबाद में घारियल कुझु महीननि दौरान हर रोज़ जे हिसाब सां जेल में रोनमा थींदड़ वार्ताउनि ते लिखी आहे, जेका पंहिंजे नोयत में हिकु अनोखी हैसियत रखे थी। हीअ डायरी पढ़ी मुंहिंजी हैरत जी इंतिहा न रही त हिकु छोकिरी जेका उमिरि जे उन मोड़ ते हुई जिते छोकिरियूं पिया मिलनि जा गीत ॻाईंदियूं, झूला कुॾंदियूं ऐं चूड़ियूं पाईंदियूं आहिनि, उते हिन हथ कड़ियूं पातियूं, बुख हड़ताल कई, सा बि हिकु न 8 2 न पर 9 ॾींहं लॻातार। ऐं जॾहिं सरकार जे तरफ़ खां मेजर खे सम्झाइणु आयो त बुख हड़ताल इस्लाम में जाइज़ न आहे, इहो गांधीअ जो रवाजु आहे, तॾहिं हूअ उनखे चवे थी त तव्हीं ताक़तवर आहियो, तव्हां वटि फ़ौजूं, हथियार, जेल, पुलिस, मतिलबु त असांखे दॿाइण लाइ हर हथियार आहे, असां वटि सिर्फ़ु ही आहिनि, बुख हड़ताल करियूं या जलसा जुलूस कढूं। सलाम आहे हिन सिंध जी न्याणीअ ते जंहिं जेल जे सख़्तियुनि खे
सलाम आहे हिन सिंध जे न्याणीअ ते जंहिं जेल जे सख़्तियुनि खे पंहिंजे मक़सद मथां क़ुर्बान करे छॾियो। हिन खे पंहिंजे सुखनि खां वधीक पंहिंजे मारूअड़नि जा ॾुख अज़ीज़ हुआ। क़ैद जे हिननि ॾींहंनि ऐं रातियुनि में हिन पंहिंजे बीमारी तोड़े कमज़ोरीअ खे कॾहिं पंहिंजी मजबूरी कोन बनायो, पर हमेशह ॿियनि क़ैदी औरतुनि जो ख़्यालु रखियो। हिन डायरीअ खे जेकॾहिं क़ैदियाणियुनि जी डायरी चइजे त वधा न थींदो, छो त अख़्तर हिन डायरीअ में केतिरनि ई क़ैदी औरतुनि जेके उन वक़्तु जेल भोगे रहियूं उन्हनि जो कसरत सां ज़िक्र कयो आहे, जिन खे पढ़ण सां दिलि दुखी थियणु लॻे थी। उन्हनि में के ॾोही त के बेॾोही हुयूं, पर घणियूं औरतूं उहे हुयूं जन पंहिंजे मुड़ुसनि जो क़त्लु कयो हो, जिन में हिकिड़ी कायमा बि हुई जेका बेहद हसीन हुई। हिन जे तर जो ज़मीनदार इन शर्त ते हिन जी ज़मानत ॾेई रहियो हो त उहा संदसि घर हली रहे, पर हिन औरत ज़मानत रद्द कराए क़ैद क़बूलियो, पर ज़मीनदार सां वञणु पसंदि न कयो। उनखां अलावा क़ैदी औरतुनि मथां जेल जे वार्डन जा ज़ुल्म बि हिन डायरीअ में बयानु थियल आहिनि। क़ैदी औरतुनि जूं नंढड़ियूं नंढड़ियूं ख़ुशियूं गम सभु पाण में विराए खाइण जूं वार्ताऊं बि ॾाढे असराइते अंदाज़ सां बयानु कयूं अथसि। अख़्तर बलोच खे लिखण जो ॾाढो ॾांहुं आहे। हीअ डायरी पढ़ी जेल में रहंदड़ माण्हुनि खां नफ़रत बजाए हमदर्दी जा जज़्बा शिदत सां उभरी अचनि था। बकौल सिराज जे त अहिड़ा जहिड़ा जाॻंदा किरदार, अहिड़ियूं क़ाइमाऊं दादिलियूं त असां पंहिंजे शाहकार अफ़साननि में बि घटि पढ़ियूं आहिनि। हिते कंहिं दानिश्वर या अफ़साना निगार न, पर सिंध ते सिर ॾियण वारी हिकु भोली भाली सिंधी शागिर्दियाणी असांखे इहे हक़ीक़ी किरदार मुहैया करे ॾिना, जेके न रुगो सिंध जे किरंदड़ दीवारुनि में चीर विझी छॾींदा, पर सिंध जी समूरे जागीरदाराना ऐं वॾेर के निज़ाम खे उघाड़ो करे सरे बाज़ार संसार कराईंदा। आख़िरी आहे त आउं इहा ई मावरी। हीअ फातिमा काज़ीअ जी लिखियलु आहे। फातिमा काज़ी सिंधी ॿोली ऐं सिंधी क़ौम जे मुहसन मोहम्मद उस्मान डिपलाई जी भाणजी। संदसि आतम कहाणी मावरीअ जी संघारनि लाइ सिक बि ज़ाहिर करे थी त ससूईअ जियां ॾूंगर ॾाहण जो बि हौसलो रखे थी, जंहिंमें हिकु आम रवाजी घरेलू औरत जे सब्र, सहप, अज़मत, महिनत ऐं जुस्तजूअ जो भरपूर बयानु नज़र अचे थो। ऐं हूअ जॾहिं शऊर जी दुनिया में क़दम रखे थी तॾहिं खां दर्द हिन जे दिलि अंदरि देरो करे वेहनि था। न्याणी जंहिंखे बाज़ार सिंधी माण्हू सत क़ुरान करे सॾींदा आहिनि, पर केर बि उन जे ॼमण ते ख़ुशि न थींदो आहे, सो हिन खे त लगातार छंद देर ॾियायूं। तॾहिं हिन केतिरा ई घर भातियुनि जा ताना टनका सठा हुआ। उनजो ज़िक्र पिणु हिन आतम कहाणीअ में घणियुनि जायुनि ते बयानु थियलु आहे। हिकु अलहड़ छोकिरी जेका पाण खे वॾी उमिरि वारे मर्द सां शादी करे अचण ते बि मायूस न आहे, ऐं उन वक़्तु हुन में केॾी न हिमत, जोश ऐं विलवलो आहे, पर जॾहिं हूअ माउ जे अज़ीम मनसब ते पहुचे थी तॾहिं खेसि पुट न ॼमण जा मेणा ॾेई केॾो न कमज़ोर बनायो वियो। हिन आतम कहाणीअ में जेका हिकिड़ी ॻाल्हि मूंखे तमामु घणो मुतासिर कयो उहा इहा हुई त जॾहिं हिनखे हिकिड़ो जेका न्याणी हिन जी छह न्याणियूं हुयूं, हिकिड़ी हिन जी गुज़ारे वञे थी, त उनखे कफ़न करण खां पोइ उनजी पुफी उनजे कन में चवे थी त हाणे वञी थी त 2 भाइर मोकिलिजांइ, पोइ अचिजांइ मतावल मोटीची। त उहो लम्हो उहो चए पई त मूं जेको पंहिंजे कननि सां इहे लफ़्ज़ ॿुधा त मूंखे एॾो शदीद उन लम्हे तकलीफ़ ॾिनी हुई त हिकु नंढड़ो मासूम ॿारड़े जो लाश ऐं उनखे इहो नियापो ॾिनो पियो वञे त पोइ पुट जो माणजांइ वञी। आख़िर में मां समूरे हिनखे समेटींदे महताब राशिदीअ जे हिननि लफ़्ज़नि में त हीअ किताबु पढ़ण सां हर उहा शइ मिलंदी, मसलन पुराणी सिंध जा अहवाल, पिदरशाही मुआशिरो, मर्द जी हाकमियत, औरत जी महकूमियत, तइलीम जी फतेह, सिंधी औरत जे अॾो लुहण, कंहिं बि नमूने आण न मञणु। मतिलबु त हिननि सभिनी किताबनि जो मुख़्तसिर तत हीअ आहे त सिंध जी औरत पंहिंजे हर रूप में बावकार, अवरच, महिनती ऐं क़ुर्बानीअ जे जज़्बनि सां मालामाल आहे। बसि हिनखे क़दुरु करण वारनि नज़रनि सां निहारण जी ज़रूरत आहे। महिरबानी। औरतुनि ऐं मर्दनि में वरी हिकु ॿियो फ़र्क़ु जेको मूंखे महसूसु थींदो आहे, औरत जे लाइ औरत घर ते साहु ॾींदी आहे, चाहे उहो पंहिंजे पीउ माउ जो घर हुजे या संदसि वर जो घर हुजे। उहे नंढपण वारियूं घिटियूं जंहिंमें हू रांदियूं खेॾे थी, जंहिंजो ज़िक्र अदी रेहाना कयो। सरला देवी जे हवाले सां मूंखे वाक़ियो बि यादि अची वियो। कुझु अर्सो अॻु जॾहिं सरला देवी पाकिस्तान आई त जीअं हू गाॾीअ में लथी ऐं पंहिंजे भाउ जे भाकुर में पई त वरी न उथी ऐं संदसि उन वक़्तु ई जिस्म मां रूह जेको आहे सो वाक़ई उहा ॾाढी ॾुखोईंदड़ ख़बर हुई। असां हैरान थी वियासीं त इहा हक़ीक़त आहे त जॾहिं सवानी अदब औरत लिखे थी त उन में हिकिड़ी शिदत महसूसु थिए थी, उन में हिकिड़ो विछोड़ो जेको आहे उहो महसूसु थिए थो।
तमामु सुठो ऐं असांखे बि ॾाढो मज़ो आयो। हाणे असां हिन सफ़र खे अॻिते वधाईंदासीं। जेके बि मकाला पढ़नि पिया उन्हनि खे असां रोकियूं कोन पिया। उनजो सबबु इहो आहे त जॾहिं असां का शइ को लिखी खणी था अचनि असांजा मान वारा जेके लेखक आहिनि, त उहा जेके जहिड़े नमूने अंदर जी उपटार कनि था उनखे ॿुधण जे लाइ बि असां उहे दिलचस्पी जो मुज़ाहिरो असांखे करणु खपे। ऐं उहो यकीनी तौर ते ही सॼो ऐवान तारीफ़ जो मुस्तहिक़ आहे, जंहिं सब्र ऐं जंहिं उत्साह सां तव्हां सभु हिते मौजूदु आहियो, ॿुधी रहिया आहियो, त मुंहिंजे ख़्याल में तव्हां पंहिंजे लाइ ताड़ियूं वॼायो। हाणे असां ईंदासीं सिंधी ॿोलीअ जी तरक़ीअ में औरतुनि जो हिसो। मूंखे यादि आहे 1991 जो ज़मानो हो जॾहिं मां बि लेक्चरर तौरु सरदार बहादुर कॉलेज में वई हुयसि। उते ई मुंहिंजी डॉक्टर परवीन मूसा मेमण सां मुलाक़ात थी हुई। तॾहिं बि हूअ घणो कुझु उन जा ख़्वाब हूंदा हुया। ऐं वॾी ॻाल्हि इहा त शादीअ खां पोइ हुन तालीम जो सिलसिलो जारी रखियो। सिंधी अदब में ऐं अंग्रेज़ी अदब में MA कयाई ऐं उन खां पोइ PhD कयाई। मां सम्झां थी त इहो वॾे हिमत ऐं हौसले जो कमु आहे। मां खेसि गुज़ारिश कंदसि डॉक्टर परवीन मूसा मेमण साहिबा खे त हू अचनि ऐं असां सां पंहिंजा क़ीमती वीचार वंडनि। हाल में वेठल सभु मोज़नीन अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे मकाले जो उनवान आहे सिंधी ॿोली ऐं अदब जी तरक़ीअ में औरतुनि जो हिसो। हकीम फ़ता मोहम्मद सेवाणी ॿोलीअ जी वज़ाहत कंदे लिखियो आहे त ॿोली चइबो आहे अहिड़नि तलफ़ुज़ी ऐं मानादार आवाज़नि खे जिन जे वसीले हिकिड़ो माण्हू पंहिंजे ॿिए हम ज़बान साॻी ॿोली ॻाल्हाईंदड़ खे पंहिंजो मतिलबु पूरी तरह सम्झाए सघे। मतिलबु त ॿोली लफ़्ज़ ॿोल यानी ॿोलणु ॻाल्हाइण जी माना में वठी सघिजे थो, पर उहे लफ़्ज़ या ॿोल बामक़सद ऐं बामानिया हुअणु घुरिजनि। क़ुरान पाक जे 27 सिपारे काल फमा ख़तबोकुम जी सूरत अर-रहमान में आयल आहे ख़लक़ल इंसान अलमहुल बयान, जंहिंजो तर्जुमो आहे त इंसान खे पैदा कयाई ऐं खेसि बयान यानी ॻाल्हाइणु ॿोलणु सेखारियाई। यानी फ़क़ति इहा कुवत गोयाई न आहे त रब पाक खेसि कलम वसीले इल्मु हासिलु करणु ऐं लिखणु पढ़ण जो हुकुम ॾिनो। अहिड़ी रीति इंसानु इल्मु ऐं अक़ुल ज़बान ऐं हथनि जे मेलाप सां पंहिंजे ख़्यालनि जी तर्जुमानी ज़बानी ऐं तहरीरी तौरु करे न फ़क़ति मुहज़ब शुमारु थियो, पर पंहिंजे ॿोलीअ जो वारिसपण ऐं निगहबान पिणु थियो। जीअं त ॿोली इंसानी इर्तिक़ा में अहम किरदारु अदा करे थी, तंहिं करे दुनिया जे मुख़्तलिफ़ समाजनि में मुख़्तलिफ़ ॿोलियूं वजूद में आयूं आहिनि। हर का ॿोली पंहिंजे समाज जे महरफ़त तरक़ी कंदी आहे। हर ॿोलीअ जो बुनियादु उन जे बुनियादी अखरनि यानी हुरूफ़ तहजी या आविटा ते ॿधलु आहे। उनखां सवाइ उन ॿोलीअ जो पढ़णु सम्झणु ऐं लिखणु मुश्किल आहे। मतिलबु त ॿोली इंसानी अमल जो ज़रियो ऐं संदसि ज़हनी ऐं अमली शऊर आहे। ॿोलीअ जी समाजी ऐं क़ौमी इल्मी अदबी अहमियत इहा आहे त ॿोलीअ जे करे ई इंसानु अशरफुल मख़लूक जे मथां दर्जे ते क़ाइमु आहे ऐं ॿोलीअ जी बयानी ऐं तहरीरी क़ुवत सिखण सां क़ौमनि ऐं समाजनि जो सुधरणु अमल में आयो आहे ऐं अदब जो बुनियादु पियो। कंहिं बि समाज जी मौज़ूब हुअण जी तस्वीर उन समाज में कतब ईंदड़ ॿोलियुनि जे वसीले ॾिसी सघिजे थी ऐं ख़ासि तौरु अदब जी। इहो अदब ई आहे जंहिंजे तख़लीक़ सां हर समाज में हिकु मुसबत तब्दीली अचे थी। हर ॿोलीअ जी ओसर कंहिं बि समाज में अदब खां सवाइ नथी थी सघे ऐं न ई को अदब ॿोलीअ खां सवाइ जुड़ी ऐं वधी विझी सघे थो। इहे ॿई हिकु ॿिए लाइ लाज़िम मलज़ूम आहिनि, पर आम ॿोलीअ खां अदबी ॿोली मुख़्तलिफ़ हुजे थी। लिखंदड़ पंहिंजे तहरीर में कामयाबी तॾहिं माणे थो जॾहिं हू ॿोलीअ जो सुहिणो इस्तेमालु करे पंहिंजे तहरीर ऐं तक़रीर खे वज़नाइदो करे पेश करे। ॿोलीअ जे हदायतनि लफ़्ज़नि जे कतब सां ई संदसि तहरीर में लताफ़त, नज़ाकत, फ़िक्री पुख़्तगी ऐं तासुर क़ाइमु थींदो आहे। सिंधी ॿोली क़दीम, मिठड़ी, इल्मी ऐं अदबी ॿोली आहे जंहिंमें वात वींज, इल्मु अदब ऐं राब्ते जी क़ुवत जूं ख़ूबियूं आला दर्जे जूं मौजूदु आहिनि। सिंधी ॿोलीअ में वॾो लफ़्ज़नि जो ख़ज़ानो मौजूदु आहे। हज़ारनि जे ॻाणेटे में इल्मी ऐं अदबी तसनीफ़ात मौजूदु आहिनि, जंहिंमें नसर ऐं नज़म जा कंहिं किताब जजे मिक़दार में मौजूदु आहिनि। नज़म वारे हिसे में ॻाहूं, ॻीच, बैत, वायूं, काफ़ियूं, ग़ज़ल, दुआ, कता, नज़म, आज़ाद नज़म, नसरानू नज़म, तराइल, सानेट, हाइका, मंज़ूम, ड्रामा ऐं ॿियूं सिंफ़ूं शामिल आहिनि। त नसर में ॾंद कथाऊं, आखाणियूं, कहाणियूं, नावल, नाटक, मज़मून, मकाला, सफ़रनामा,
सवाने उमरियूं, आत्म कहाणियूं, डायरियूं, इंटरव्यूज़, ख़त, ख़ाका ऐं ॿियूं सनफ़ूं। इन्हनि सभिनीनि ते केतिरा ई किताब छपियल मौजूदु आहिनि। ॿोलीअ जे हिन तरक़ीअ जे सफ़र में असांजे भाउरनि सां गॾु भेनरनि पाण मल्हायो आहे। जेकॾहिं इब्तिदा खां गौर करियूं था त इहो नतीजो निकिरे थो त तहक़ीक़ औरत ई ॿोलीअ जी ख़ालिक़ आहे, उहा ई हुनजी अमीन आहे। इहा माउ जी हंज आहे जितां ॿारड़ो ॿोलीअ जी शुरूआति थो करे। घरू माहौल में औरतुनि वटि एतिरा अनेक लफ़्ज़, पहाका ऐं चमड़ियूं मौजूदु हुजनि था जेके आम कारोबारी, वहिंवारी या किताबी ॿोलीअ में घटि इस्तेमालु थियल हुजनि था। ज़नाने आलम जो इहो सदरी ऐं क़दीम लफ़्ज़नि जो ख़ज़ानो असांखे घणे भाङे औरतुनि जे तहरीरनि में मिलंदो, जंहिंजा मिसाल हुन मकाले में अॻियां हली संदनि फ़न जे परख में पेश कया आहिनि। हाणे ॾिसणो ई आहे त औरतुनि जे अदब जी शुरूआति कॾहिं खां थी। सिंधी अदब में औरतुनि जे अदब जी शुरूआति ऐं हुननि जे पढ़ियल गढ़ियल हुअण जा कुझु सबूत सूमरनि ऐं समन जे दौर जी शाइरीअ मां मिलनि था। माई मरखा शेखण खां वठी मुगलिया दौर जी माई सारा, समन जे दौर जी जादल जतनी, कलोड़ ऐं टालपुरनि दौर जी माई नियामत, निमाणू फ़क़ीर, पोइ माई ग़ुलाम फातिमा लाल जा नाला अहम आहिनि। माई नेमत शाह जे कलाम जी शिदाई हुई, खेसि कच्छ कलाम यादि हो। संदसि हथ अखर लिखियल शाह जे रिसाले जो नुस्ख़ो जेको हुन 28 जमादियल सानी सन 1270 हिजरी मुताबिक़ 28 मार्च 1845 ते कंहिं क़दीम नुस्ख़े तां उतारे पूरो कयो मुस्तनद नुस्ख़नि में शुमारु थियो। कंहिं औरत जी तहरीर जो उहो पहिरियों नमूनो आहे। हिन नुस्ख़े जे आख़िर में माई नेमत जे ज़ाती शाइरीअ जो नमूनो पिणु शामिलु आहे जो नसर ऐं नज़म जो इम्तिज़ाज आहे। अलामा डॉक्टर दाऊद पोट साहब हिन ॾिस में लिखियो आहे त माई मुली नेमत जो हथ अखर लिखियल नुस्ख़ो निहायत ख़ुशख़त, सही ऐं सुनहरी जदवलनि सां आहे। माई साहिबा कमाल कयो आहे। अहिड़ियूं औरतूं सिंध में घणियूं थी गुज़रियूं हूंदियूं जिन किताब लिखिया हूंदा, पर अफ़सोस अॼु उन्हनि जा नाला असां ताईं नथा मिलनि, नथा न पहुता आहिनि। हिते ही नुक़्तो तवजा तलब आहे त शाह अब्दुल लतीफ़ जो रिसालो जेको अॼु बि सिंधी ॿोलीअ जे लुग़त जी अणखुट खाण ऐं सिंधी ॿोलीअ जो परवानो शुमारु थिए थो, उन खे सदियूं अॻु हिकु औरत एतिरी सुहिणाईअ सां सम्झियो, यादि कयो ऐं मुकमल नुस्ख़ो लिखियो जो खेसि हिकु वॾे आलिम हिन रीति मंझता ॾिनी। तहक़ीक़ इन गुमान खे रद्द करे नथो सघिजे त कलोड़ा ऐं टालपुर दौर में औरतूं लिखी पढ़ी ॼाणंदियूं हुयूं, छो जो मीरनि जे दौर जी इल्मी हालत मज़बूत हुई। मीर साहिबान इल्म जा क़दरदान हुआ ऐं अदब परवर हुआ। उन्हनि वटि पंहिंजा वॾा ज़ाती कुतबख़ाना हुआ। गुल हसन करबलाई हिन बारे में लिखियो आहे त ज़नानी तालीम बाबति सिंध जे तालपुर शहज़ादियुनि जो वॾो इल्मी ज़ौक़ ऐं शौक़ु हो। वटि नादिर किताब मुताले हेठि हूंदा हुआ। मीरनि जे हरमनि जे औरतुनि खे ॾिसंदे आम औरतुनि में पण लिखण पढ़ण जो चाह वधियो ऐं छोकिरियूं छोकिरनि सां गॾु मकतबनि ऐं मदरसनि में इल्मु हासिलु कंदियूं हुयूं। तालपुर दौर में सिंधी औरतुनि जे तालीम जे सुजाॻी ऐं संदनि पढ़ियल ॻढ़ियल हुअण बावजूदु का बि तसनीफ़ मौजूदु न रही आहे। उन जो कहिड़ो सबबु थी सघे थो? मुंहिंजे नज़र में इहो कवी इम्कान आहे त अंग्रेज़ हुकूमत जे क़ाइमु थियणु अॻियां हली हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विराने सां केतिरा ई ज़ाती कुतबख़ाना तबाह थी विया, जंहिंजे करे हिन दौर जे औरतुनि जे तहरीर नवीसीअ जा मिसाल मौजूदु न रहिया। 1947 खां अॻु सिंध में नओं तालीमी सिरिश्तो क़ाइमु थियो हो, यानी स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं क़ाइमु थियूं। अंग्रेज़ी तालीम खे फ़रोग़ ॾिनो वियो, पर सिंधी ॿोलीअ खे पिणु वॾी अहमियत मिली। 1853 में सिंधी ॿोलीअ जी अलफ़बे मुक़ररु थियण सां ॿोलीअ खे मज़बूती मिली। हिन दौर में छापखाना क़ाइमु थिया। सिंधी सहाफ़त जे वाध सां ॿोलीअ खे हथी मिली। नसर जे वाधारे जूं राहूं हमवार थियूं। मज़मून नवेसीअ वसीले अख़बारनि ऐं रिसालनि में इब्तिदाई में ॿोलीअ खे ओज मिलियो। नावल जे सिन्फ़ हिन दौर में तरक़ी कई। हिन दौर में असांजे औरतुनि जिन जो शाइरीअ में नालो मिले थो, माई ग़ुलाम फातिमा लाल 1925, उन्हनि जी डेथ आहे 1865 पैदाइश आहे। मुनस हालाई जनम 1910, भगवानी दासी, रामाबाई, कमला केसवाणी, गोपी हिंगोराणी, सुंदरी टेलरामाणी ऐं ॿियनि जा नाला मिलनि था। अंग्रेज़ दौर में कमला केसवाणीअ जो नालो हिकु शाइरा ऐं नक़ाब तौरु मशहूरु आहे। संदसि मज़ाहिया नज़म गोगरनि जे बारे में मशहूरु थियो। खेसि ॿोलीअ जी वॾी ॼाण हुई। हुन किताब सिंधी शहर जी कसोटी उनवान सां में तनक़ीदी मक़ालो लिखियो, जंहिंमें लेखराज किशनचंद अज़ीज़, बेदल, सचल, रूअल ऐं बेकस जे शाइरीअ जो तक़ाबली अभ्यास करे ॿोलीअ जे हवाले सां सिंधी शाइरीअ में संस्कृत, अरबी ऐं फ़ारसी ॿोलीअ जे बेजा लफ़्ज़नि जे इस्तेमाल ते आवाज़ उथारियो। हूअ लिखे थी त सिंधी ॿोली जेतिरो थी सघे ओतिरो निज सूरत में हुजे त बहितर आहे।
घणा संस्कृत या अदबी लफ़्ज़ सिंधी नज़म में इस्तेमालु करणु सिंधीअ जी स्वाभाविक सूरत खे बिगाड़ण जो हिकु कारगर उपाउ आहे। दीवाने अज़ीज़ जे पहिरीं भाङे में अरबी ऐं फ़ारसी जजेज़ वज़न में पुर कयल आहे। ही उहो दौरु हो जॾहिं नंढे खंड में मुस्लमाननि ऐं हिंदुअनि में सियासी हालतुनि बाबति हालतुनि बाहिस वेछा वधिया ऐं उन्हीअ जो असरु ॿोलीअ ते पियो। मुस्लमाननि पंहिंजे लिखणनि में अरबी लफ़्ज़ ऐं फ़ारसी लफ़्ज़ इस्तेमालु कया ऐं हिंदुअनि संस्कृत गुरमुखी हिंदी। कमला केसवाणीअ जो इहो क़दम उन वक़्त में तमामु वक़्ताइतो हो। पोइ मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई पहिरियों आलिम हो जंहिं पंहिंजे अख़बार वसीले इन अहम नुक़्ते खे खयो। खेनि लालचंद अमरॾिनूमल ऐं जेठेमल परसराम जो साथ हासिलु थियो, जिन जा लेख भारतवासी अख़बार में पिणु आया त सिंधी ॿोलीअ ते वारो, सिंधी ॿोलीअ सां अंधेर ऐं ॿियनि उनवाननि सवाइ सिंधी ॿोलीअ जे ख़ैर ख़्वान खे निज सिंधी ॿोलीअ में लिखण लाइ अपीलूं कयूं वयूं। हिन दौर जी ॿोली बचाओ हलचल तहरीक जंहिंमें अख़बारनि में वॾा बहस मुबाहिसा सां सिंधी ॿोलीअ जी ज़ाती हैसियत खे मंजता मिली ऐं लिखंदड़ ऐं पढ़ंदड़नि में पंहिंजे मादिरी ॿोलीअ लाइ हिकु मुहबत ऐं फ़ख्र जो अहसासु जाॻियो। विरहाङे खां अॻु में गुली सदा रंगाणी पहिरीं सिंधी औरत हुई जंहिं तख़लीक़ी अदब में मुकमल किताब लिखिया। न कुमारी कुरपालाणीअ जे नाले सां पहिरियों नावल 1938 में गोरा जे उनवान सां लिखियो, तर्जुमो कयो, जेको राबिंद्रनाथ टैगोर जो नावल हो। उनखां पोइ उन जवाहरलाल नेहरूअ जा धीअ ॾांहुं ख़त अंग्रेज़ीअ मां सिंधीअ में तर्जुमो कया। गुली रंगाणीअ इताद नाले तबाज़त नावल लिखियो जो मौज़ू मवाद ऐं ॿोलीअ जे हवाले सां हिकु वणंदड़ नावल आहे। नावल जे कामयाबीअ में सिंधी ॿोलीअ जे सुहिणे इस्तेमाल जो वॾो हथु आहे। अदबी तारीख़नि में उन जी निशानदेही न थी आहे। सिंधी ॿोलीअ जे हिकिड़े वॾे मोहक़िक़ मोहतरम मंगारम मलकाणी साहिबु लिखियो त हिन नावल जे इबारत में हिंदी ऐं फ़ारसीअ जो वणंदड़ इताद रखियलु हो। दर हक़ीक़त ईअं न आहे। मलकाणी साहिब जो मथियों जुमिलो ॿोलीअ जे सिंधी ॿोलीअ जे लाजवाब ख़िदमतनि खे कसो करे रहियो आहे। इताद नावल जे गौर सां अभ्यास बाद हुन नतीजे ते पहुती आहियां ज़ाती तौरु त हीउ नावल ॿोलीअ जे लिहाज़ खां जानदार नावल आहे जेको 1941 में लिखियो वियो, जंहिंमें एकड़ ॿेकड़ हिंदी लफ़्ज़ आहिनि त फ़ारसी लफ़्ज़ न हुअणु बराबरि आहिनि। फाज़िल लेखिका बेशक अंग्रेज़ी मीडियम में पढ़ियल हुई पर खेसि सिंधी ॿोलीअ ते उबूर हो। टैगोर जे नावल गोरा जेको हुन तर्जुमो कयो, जेको क़ौमियत जे बारे में हो, तंहिं मजिस क़ौमियत जो फ़ख्रु जाॻायो ऐं उनखे ॿोलीअ सां मुहबत बि रही ऐं उन इताद नावल जे मुहाग में इहो इज़हार कयो त हुन सोचे सम्झी निज सिंधी ॿोली इस्तेमालु कई आहे। उन मां हिकिड़ो हवालो तव्हांखे ॿुधायां थी त आशा सबाजी हुई पर हिमत भरी, ॼाण हुयसि त होॾी ऐं मूर्खनि सां पंहिंजे अंदर जो इज़हार करणु थींदो रिंज में पिज छॾणु। सब्र जिनी जो सीर तीर न घुसे तिन जो, इहो ई विश्वास संदसि शक्ति हुई। संदसि ज़ाहिरी माठीअ पर मुकंदड़ मुखड़ीअ मां ईअं पियो लॻंदो त खेसि यकीन आहे त कंहिं न कंहिं सॻोरे ॾींहुं खेसि ज़रूरु हिन पिंजरे मां पर पखेड़ण जी आज़ादी मिलंदी। मांदी थी न मारवी अलाह ओॾो आहे, 100 वरह जा ॾुखड़ा हिकिड़े लहज़े में लाहे, अहिड़ा ई उमेद ते आशा पई तिगंदी हुई। हूअ ॼण त कंहिं अणसुञातल सुहिण लाइ सीढ़ी वेठी हुई। रेफरेंस अनकोट। गोरा ऐं इताद खां पोइ हुन लेखिका ॿ ॿिया नावल आख़िरी इनकलाब ऐं साधना जो सपनो लिखिया। उहा गुलिस्तान मैगज़ीन जी एडिटर पिणु हुई। खेसि ॾिसंदे केतिरियूं ई भेनरूं हिन अदब जे मैदान में आयूं। अख़बारनि में संदनि मज़मून आया। सीता देवीअ जो सरूचा, चंद्रा अडवाणी जो प्रेम जीवन, इंदिरा मीराजानी जो कांता, पदिलियूं ऐं ॿिया नावल अची विया। माई वासाणी जे कहाणियुनि जो मजमूओ माई वासाणी जूं कहाणियूं आयो। हुन ज़माने में औरतुनि मज़मून ख़त ऐं किताबनि जा वाग लिखिया। पहिरियों ख़त जेको मिले थो कंहिं औरत जो लिखियलु 1890 जो आहे ऐं इहो हिकिड़ो घरू ख़त आहे जेको रीटा शाहणीअ जे ॾाॾीअ विष्णीअ बाईअ जो लिखियलु आहे। इहो अहिड़े क़िस्म जा 18 ख़त हुआ जंहिंजो रीटा पंहिंजे किताब जीवन ऐं साहत में ज़िक्र कयो आहे। रीटा मूजिबि हवालो त सिंधी ॿोली सादी अॼु जी सिंधी पई लॻे, जॾहिं त इन्हनि ख़तनि खे 1 सदीअ खां वधीक वक़्तु थी वियो आहे। उन वक़्त जे कंहिं औरत जो अहिड़ो ख़त लिखियलु जेको सदीअ खां पोइ बि हिन सिंधीअ जहिड़ो लॻे त माना त औरतुनि जो पढ़ियलु हुअणु लिखण जो शऊर तमामु सुठो हो, पर जीअं त असांखे पार्टीशन जे करे उहो अहवालु एतिरो न मिली सघियो आहे। हासिल मतिलबु त अंग्रेज़ दौर में सिंधी औरतुनि जी अदबी सिन्फ़नि में शमूलियत बि वटिन सिंधी ॿोलीअ जो इस्तेमालु शानाइतो हो। कुझु क़दुरु ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ मिलनि था पर मजमूई तौरु सिंधी ॿोलीअ जो वाइपो वधीक ॾिसण में अचे थो। नंढे खंड जे विरहाङे सां जीअं मुल्क जे सियासी समाजी ऐं मुआशी हालतुनि में फेरो आयो तीअं माण्हुनि जे सोच वीचार ते ऐं अदब ते पिणु असरु थियो।
हिंदुअनि जी हिंदू सिंधियत तां लॾे वञण सां उर्दू ॿोली ऐं माहौल जो असरु सिंधी अदब ते पवणु लॻो। सिंध जे वॾनि शहरनि जे घरनि में उर्दू ॿोली ॻाल्हाइण में इस्तेमालु अचणु लॻी। केतिरा ई उर्दू साला ऐं अख़बारूं सभिनि घरनि में अचणु लॻा। पर पोइ जल्दी ई सुजाॻी जी लहर आई। सिंधी अदबी बोर्ड जो क़याम अमल में आयो। वन यूनिट ख़िलाफ़ तहरीकूं शुरू थियूं ऐं पंहिंजे सुञाणप जो शऊर वधियो ऐं औरतुनि जे इदारत में निकिरंदड़ रिसालनि खां सवाइ केतिरनि ॿियनि अख़बारनि रिसालनि में औरतूं लिखणु लॻियूं। मालवी 1957, बेगम ज़ीनात अब्दुल्ला चना अदियूं, बेगम खानम ख़दीजा दाऊद कोटो 1965, सोजरो 1972, गुलबानू सुल्ताना, उनखां सवाइ माहवार नई ज़िंदगी, सिंधी अदबी बोर्ड जो सरदियूं, महरान, तारिक अशरफ जो सुहिणी नई ज़िंदगी, ॿिया रिसाला हुआ जिन में औरतूं लिखंदियूं हुयूं। शुरू दौर खां अॼु ताईं जे लेखकाइनि ऐं शाइरनि जा जेकॾहिं फ़क़ति नाला ई हिन मकाले में पेश कया वञनि त 10-15 सुफ़ा थी वेंदा। असांजे भेनरुनि जो तमामु घणो कमु आहे जंहिंजा नाला हिते मूं कुझु लिखिया आहिनि ऐं उन्हनि जा असांजे मौजूदा वक़्तु जेके कुझु मिसाल आउं थी जीअं असांजी भेण मरियम मजीदी, उन्हनि जे शाइरीअ जो हिकिड़ो मिसाल ॿोलीअ जे हवालनि सां। सूरन जी संजोई माला, गीत बनाया मूं मतवाला, चाहत जी चांडाण लुणी मूं, चोॾस केरा जोतो जाला। शाइरीअ में क़दम अंदर लफ़्ज़, इस्तारा, तशबीहूं, तलमीहूं, अलामतूं ऐं ॿियूं सभु फ़नी ज़रूरतूं ॿोलीअ जे ख़ूबसूरती ऐं वुसत खे उजागर करण लाइ हुजनि थियूं। नज़ीर नाज़ भिटदड़ीअ जे वस्तीअ खे भेटा ॾींदे चवे थी त वसन शल ॻोठ ई वाहिण भिटाई तुंहिंजे वस्तीअ में, सदाई हुन शल सामण भिटाई तुंहिंजे वस्तीअ में, मुरादूं पिड़ मथे पूरियूं करिए साॻियनि संगारनि जूं, विरायूं के मिठायूं मण भिटाई तुंहिंजे वस्तीअ में। माइन इस्माणी जो फ़क़ति हिकु किताबु छपियल आहे पर उनजे शाइरीअ में लफ़्ज़नि जो इस्तेमालु सुहिणो आहे। लिखे थी, शाइरीअ खे ज़िंदगी अर्पे छॾियमि, ज़िंदगीअ खे आशिकी अर्पे छॾियमि, इश्क खां नाहे उतम का ज़ात बि, आशिकीअ खे बंदगी अर्पे छॾियमि। पुष्पा वल्लभ असांजी बहितरीनु शाइरा आहे। उहा नसर में बि लिखंदी आहे। संदसि शाइरीअ में नसरी नज़म आहे रूह जा कमल। हुन में चवे थी, मन जी तंद तंद तंवारे थी, जिस्म जी रग रग पुकारे थी, सिंध मुंहिंजे रूह में आहे, हिन जी मिटी मुंहिंजो सिंदूर आहे, हिन जी ॿोली माउ जी मिठी लोली आहे, ॿिजल कंवर चंदर भगवंती, सरमद जुमन आबदा सखी राणी मुंहिंजो आवाज़ आहे। सीमा अब्बासी मौजूदा दौर जी शाइर आहे। संदसि शाइरीअ जो नमूनो हिन रीति आहे, राह जा पथर ॿुहारिया मूं त पिबड़ियुनि सां पिरी, तुंहिंजो रस्तो का वॾी खाई हुई तोखां सवाइ, लफ़्ज़ साणा थी पिया ऐं गहर नेणनि में लथी, हाल हीणा थी पिया उहो शाइरी तोखां सवाइ। ॿोलीअ जे हवाले सां जेकॾहिं कंहिं बि तकनीक जी छंडछाण कई वञे थी त उन फ़न में ॿोलीअ जे तहरीक खे ॾिसण वास्ते माहिरनि हेठियनि नुक़्तनि खे ज़हन में रखणु ज़रूरी करार ॾिनो आहे। असलूबे बयान, लफ़्ज़नि जी चूंड, जुमलनि जी बीहक, इस्तलाह, इस्तारा, पहाका, चवणियूं, गुफ़्तारूं, तशबीहूं, अलामतूं, तजनीसूं ऐं निज सिंधी लफ़्ज़नि जो इस्तेमालु, सलासत, बलागत, फ़साद। मथे ॼाणायल ॿोलीअ जे ख़ासियतनि मुताबिक़ तहक़ीक़ खां पोइ इहो मालूम थिए थो त असां वटि सिंध तोड़े हिंद जे लेखक आहिनि। पंहिंजे तहरीरनि में आला दर्जे जी ज़बान आणण लाइ नवां लफ़्ज़, तरकीबूं ऐं बामाना इस्तिलाहात कमु आंदा आहिनि। पर जिते जिते इहो इस्तेमालु कसो ॾिसण में अचे थो उते संदन तहरीर सिंधी ॿोलीअ खां उपरी थी बीठी आहे। हेठि चंद मिसाल पेश करियां थी। जीअं पोपटी हीरानंदाणी चवे थी, तॾहिं मां ॼण छियूं छियूं थी पई हुअसि, जीअं रेशमी कपिड़नि खे पथर ते सटिबो आहे त लीड़ूं लीड़ूं थी पवंदो आहे, तीअं मुंहिंजो मन छिॼी तंदूं तारूं थी पियो। मथे हवाले में ख़्याल जे बुलंदीअ सां गॾु हमकाफ़िया लफ़्ज़नि जो चानहतो इस्तेमालु आहे। बादाम नातवा असां वटि शुभ जी नसर निगार औरतुनि में शुमारु थिए थो। संदसि लिखियल नसर में ॿोलीअ जो इस्तेमालु कॾहिं आम फ़हम ऐं सलीस आहे त कंहिं वक़्तु उन न सम्झ में ईंदड़ ॿोली बि कपुण कतब आंदी आहे। हेठि साॻिए लेखका जे नसर जा ॿ मिसाल ॾियां थी संदसि ॿिनि मुख़्तलिफ़ किताबनि मां। किताब ख़ुशख़सलत ख़ातून में सुफ़े नंबर 69 ते लिखियो अथसि त कुदरत इलाही इंसान ज़ात खे ॾेखारे थी त दुनिया में ख़ुशी ऐं ग़म लाज़िम व मलज़ूम आहिनि। हमेशह न ख़ुशी रहंदी ऐं न ई ग़म रहंदो। किताब शिकस्त आहे ज़िंदगी जे सुफ़े नंबर 175 ते लिखे थी त जज़्बात हिकु बेख़ुदि सरमाया आहे जंहिंखे अदा थियण बग़ैर आराम न ईंदो आहे। दुख जो ॿियो नालो शांत आहे, ख़ामोश आंसू गूंगी आहे। पहिरियों हवालो आम फ़हम ऐं सम्झ में ईंदड़ त ॿियो कीअं कंदड़ मुंझियल ऐं ॾुखियो आहे।
माता महबूब जो नालो सिंधी ॿोलीअ में नसर जे सिफ़े अवल जे लेखकान में ॻणियो वञे थो। हूअ अधु सदीअ खां सही सिधी ऐं बा मुहावरा नसर में लिखंदी अचे। हुन तंज़िया मज़ाया ऐं संजीदा हर हिकु लिखणीअ में ॿोलीअ जे फितरी अंदाज़ खे अहमियत ॾिनी आहे। संदसि फ़क़ति ॿिनि किताबनि में लहर लहर ज़िंदगी ऐं मिठी मुराद में ॿोलीअ जे इस्तलाही जुज़नि जे कतब जो जाइज़ो वठिजे थो त हैरत थिए थी। हुन केॾे न शानदार नमूने सां पाकनि चवड़ियनि इस्तलाहनि ऐं गुफ़्तारनि खे ॿोलीअ जो हिसो बनायो आहे। जंहिंमां कुझु मिसाल आहिनि जीअं मुड़ुस त फॾो न त जॾे जो जॾो, किथे डोर सुञा किथे चोर सुञा, करियां थी कीअ मिड़ंदा टीह, पेरनि मां लाहे मुंहं ते हणनि, पेरें पवणु लिखियो लोड़णु देरो दमाइणु। संदसि कहाणियुनि में घणे भाङो घरू माहौल जो नक्शो आहे। इन ई मुनासिबत सां हिन ज़नाने आलम जे ॿोलीअ खे पंहिंजे तहरीरनि में आंदो आहे। सुमेरा ज़रीन असांजी शुरू दौरे जी बहितरीन लेखकान में शुमार थिए थी। संदसि लिखणीअ में किथे त निज सिंधी ॿोलीअ जा संसार आहिनि त किथे किथे हुन उर्दू ॿोलीअ जे लफ़्ज़नि जो गैर ज़रूरी वाइपो पण आंदो आहे। छो जो सुमेरा जो दौरु उहो हो जॾहिं असां वटि उर्दू अदब तमामु घणो पढ़ियो वेंदो हो। जीअं रोशन छाबरो किताब में 36 ऐं 84 सुफ़नि ते हेठियां लफ़्ज़ आहिनि, सिर्फ़ु 2 सुफ़नि में खूंकी, मरमरीन, सरगोशी, सनसनी, नक में दम, साकित व जामिद। संदसि फन में निज सिंधी लफ़्ज़ पण आहिनि जीअं लूसा टेल, ओझड़, जागण, झॻो, तानी पेटो, हवानि में हुबकारूं, ॾुखनि में ॾंझ, ऊन्हे में इसरार ऐं ॿिया मिसाल आहिनि। संदसि अफ़सानवी मजमुअनि में गीत उञायल मोरनि जा, रोशन छांबरो ऐं आऊं उहाई मारवी कुल हिन जूं 37 कहाणियूं आहिनि, जिन मां परवस थियम पराण, आऊं उहाई मारवी, वॾेरी, मूमल ऐं गैरत, सूर्य सज़ावार, पले पायो कच ॿोलीअ जे हवाले सां मज़बूत ऐं लाजवाब आहिनि। डॉक्टर फ़हमीदा हुसैन जो नालो सिंधी ॿोलीअ जे तरक़ीअ लाइ पाण पतोड़ींदड़ में अहम शुमार थिए थो। खेनि अंग्रेज़ी, हिंदी, उर्दू ऐं सिंधी ॿोलीअ ते उबूर हासिलु आहे। मुतरजुम जी हैसियत में संदनि ख़िदमतूं मञण जोगियूं आहिनि। रेडियो पाकिस्तान सां सिंधी उर्दू बोलचाल प्रोग्राम मुसलसल 10 साल कया आहिनि। दुनिया जूं शाइर औरतूं ऐं बरे सग़ीर जे ॿोलियुनि जो लिसानियाती जाइज़ो संदनि तर्जुमा निगारीअ जूं अहम काविशूं आहिनि। डॉक्टर फ़हमीदा सफ़रनामो, हवाउनि जे आधार लिखियो, कहाणियूं, मज़मून, मकाला लिखण सां गॾु लिसानियात, तहक़ीक़ ऐं तनक़ीद ऐं लतीफ़ियात जे हवाले सां तमामु कमु मञण जोॻो आहे। हिकु हवा कई कहाणू, अदबी तनक़ीद, फ़नी तारीख़, दुनिया जूं शाइर औरतूं, शाह लतीफ़ जे शाइरीअ में औरत जो रूप, इहो मैडम जी थीसिस आहे PhD जी, जेका उर्दू में अंग्रेज़ीअ में तर्जुमो थी चुकी आहे। मूं पंहिंजे PhD जे कम जे दौरान, मुंहिंजो कमु 1985 ताईं जो हो, त जिन लेखकान जे कम जो जाइज़ो वरितो, मैडम फ़हमीदा जो कमु मूंखे सभिनी खां अॻिरो लॻो ऐं संदनि कम जो मयार ॿोलीअ जे हवाले सां शानाइतो ऐं मयारी आहे। ऐं सिंधी ॿोली अथॉरिटी जे चेयरमैन जी हैसियत में डायरेक्टर जे पंहिंजो शाह लतीफ़ चयो कराची में डायरेक्टर जी हैसियत में कलाची तहक़ीक़ी जर्नल जा 40 पर्चा मैडम छपराया, जिन जो मयार करण जोॻो आहे। त हिते लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन जी हैसियत में मैडम जो सिंधी ॿोली जर्नल बाक़ाइदगीअ सां मुसलसल निकिरंदो हो। मैडम हुन जा प्रूफ पाण चेक कंदी हुई। हिते फ़क़ति ॿोली जे पंहिंजे अदब जे हवाले सां मैडम जो हिकिड़ो हिकु हवा कई कहाणियूं मां कहाणी कारो केरु हो जो हिकिड़ो मिसाल पेश करियां थी ॿोलीअ जो, जंहिंमें मंठार जे शख़्सियत जो ख़ाको हिन रीति पेश कयो। अथनि साम्हूं मंठार बीठो हो, चापई ॾाढ़ी, अखियुनि में अजीब ॻाढ़ाण, निरड़ जे गुंजनि में आॾा उभता ख़ाका, वारनि में चीड़ ऐं गंढियूं, कारी सुथण, कारो पहिराण, चतियूं लॻल, खोरा खोरा पोरंत हथ, हथनि में हड़ में हथ में हिकु नंढी हड़। हिन में सॼो मंठार जे शख़्सियत जो ख़ाको अची वञो। त इहा कहाणी तमामु हिकिड़ी यूनिक कहाणी आहे ऐं तव्हां ज़रूरु पढ़िजो। ऐं डॉक्टर फ़हमीदा जो किताबु बरे सग़ीर जे ॿोलियुनि जो लिसानी जाइज़ो, ॿोलीअ जो बुनियाद, व्याकरण ऐं बरे सग़ीर जे ॿोलियुनि जे तक़ाबली मुताले ऐं लहजे जे उने अभ्यास जी ॼाण ॾिए थो। डॉक्टर फ़हमीदा जे इदारत में तव्हां जेके पर्चा निकिता ॿोलीअ जे हवाले सां, अच्छा मैडम जे ॿोलीअ में इहा त नवां नवां लफ़्ज़, तरकीबूं ऐं बामाना इस्तिलाहात उन कमु आंदा आहिनि। इंसाइक्लोपीडिया सिंधियाना जे छपाई जे सिलसिले में संदनि कोशिशूं लाजवाब आहिनि। ॿाराणे अदब जी तरक़ी ऐं सिंधी सिख्या कोर्स जे सिलसिले में पण कोशिशूं वरिता आहिनि। हिते केतिरा ई सेमिनार ॿोलीअ जे तरक़ी ऐं तरवीज जे लाइ मैडम मुनक़द कराया, जीअं थर जी लिसानी जाग्राफी ऐं जदीद दौर, मादरी ॿोलीअ जी अहमियत, प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जी ॿोली, सिंधी दर्सी किताबनि जी ॿोली। अहिड़ी रीति मैडम जो वॾो कारनामो जेको मैडम असांजे सिंधी केतिरनि भेनरनि खे
अदब ॾांहुं माइल कयो ऐं उन्हनि खे कॉन्फिडेंस ॾिनो, जंहिंजो मिसाल आऊं कान आई आहियां। बल्कि नूरुल हुदा शाह त चवे थी त मां जेकी कुझु आहियां मैडम फ़हमीदा जी करे आहियां। पर हिकिड़ी मज़े जहिड़ी ॻाल्हि, मूं पंहिंजे थीसिस जे सिलसिले में मैडम जो इंटरव्यू वरितो। मूं मैडम खां पुछियो त मैडम तव्हां ॿुधायो तव्हां सिंधी ॿोलीअ जी जेका ख़िदमत कई आहे उन जे उते रोशनी विझो। मैडम चयो मां छा रोशनी विझां? ॿोली त माउ आहे, पंहिंजी माउ जी ख़िदमत में का रोशनी विझबी। नूरुल हुदा शाह उर्दू ऐं अंग्रेज़ी अदब जे असर हेठि पंहिंजे फ़न जी शुरूआति कई, पर जॾहिं हुन सिंधी ॿोलीअ में लिखियो त ख़ूब असराइतो लिखियो। संदसि लिखियल कहाणियुनि, नाटकनि ऐं नावलनि में शानदार ऐं लतीफ़ ऐं वज़नाइती ॿोली आहे, जा संदसि फ़नी शऊर जी साख ॾिए थी। न फ़क़ति कहाणियूं, नावल, नाटक, सफ़रनामा, पर असां वटि इल्मी ऐं अदबी ख़तनि लिखण जो पिणु कमाइतो रुझान रहियो आहे। हिन ॾिस में डॉक्टर दुरे शहवार सैयद, मेहताब अकबर राशदी, लैला बानाजी, जी ज़रीना, अख्तर बलोच, सैर इमदाद, ॿियनि केतिरनि जा अदबी ख़त आहिनि। हाणे कंक्लूजन ऐं तव्हांखे पंहिंजे रिसर्च पेपर जो कुझु हिन में असां सुफ़ा जेके आहिनि तकर जे करे उथलाया आहिनि। इहो थी ॿुधायां हिन जो नतीजो त औरतुनि जे फ़न जे गूढ़े अभ्यास मां इहो नतीजो ज़ाहिर थिए थो त सिंधी ॿोली ऐं अदब जे वाद बीच में औरतुनि पंहिंजे मर्द भाउरनि सां कुल्हो कुल्हे सां मिलाए मुआवनत कई आहे। संदनि समाजी, इल्मी ऐं अदबी हैसियत तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ रही आहे। तब बाहिमत ऐं बाशऊर औरतुनि पंहिंजे तख़लीक़ी ऐं तहक़ीक़ी सलाहियतनि सां सिंधी ॿोली ऐं अदब जी ख़िदमत कई आहे। नज़म ऐं नसर खां सवाइ साफ़त, निसाबी किताबनि ऐं ॿाराणे अदब लाइ हुननि लिखियो आहे। संदनि फ़न तक़रीबन जानदारी रहियो आहे। उन्हनि सिंधी ॿोलीअ जे तरक़ीअ में वॾो हथु विधो आहे। उन्हनि जे लाइ ईअं चई सघिजे थो पोपटी हीराम नंदाणी आला मयारी सिंधी ॿोली इस्तेमालु कई आहे, पर संदसि ॿोलीअ में हिंदी, गुजराती ऐं संस्कृत जो मेलाप पिणु आहे। सुंदरी उत्तमचंदाणी जे ॿोलीअ में सादगी, पुख़्तगी ऐं रवां अंदाज़ आहे। बादाम नातमा जी तहरीर नासाना, इख़लाक़ी ऐं मौजूदियत में मुनासिबु आहे। माताब जूं तहरीरूं वणंदड़ ऐं हल्को फुल्को तर्ज़ व मज़ा जो अंसर आहे। डॉक्टर फ़हमीदा हुसैन सिंधी ॿोलीअ ते रखंदड़ लेखिका आहे, जंहिंजे तनक़ीद ऐं तहक़ीक़ जे हवाले सां कमु अहम आहे, पर उहा ॿोलीअ जी फितरत क़ाइमु रखण में जुमिलनि ऐं लफ़्ज़नि जे सिटा ते ख़ासि ध्यानु धरे थी। हुन ॿोलीअ में फ़सीस ऐं सलीस नसर खे फ़रोग़ ॾिनो आहे। नूरुल हुदा शाह जानदार लफ़्ज़नि सां जुमिलनि जी सुहिणी सिटा क़ाइमु रखी आहे। अहिड़ी रीति ख़ैरुनिसा जाफ़री, डॉक्टर सैर इमदाद, डॉक्टर नूर अफ़रोज़ ख्वाजा, डॉक्टर तहमीना मुफ्ती, डॉक्टर शाज़िया फताफ़ी, अमर सिंधू, वीना शरंगी, कला प्रकाश, रियाना नज़ीर, नज़ीर नाज़, नसरीन अल्ताफ़, हमेरा नूर, ज़ाहिदा ताज अबड़ो, ॿियूं केतिरियूं असांजूं भेणूं आहिनि जिन जे तहरीरनि में ॿोलीअ जो इस्तेमालु वणंदड़ आहे। महिरबानी।